हाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में शहादत बीबी फातिमा ज़ाहिरा जे सिलसिले में अंजुमन दुआ ज़ाहिरा असगरिया कंडियारो तरफ़ां एहतिजाजी रैली कढी हुई, जेका जामा मस्जिद सईद बाक़िर अली शाह मां निकिती, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे स्टार चौक वटि पहुती। रैली में सवें कारकुननि मजलिस वहदत मुस्लिमीन, शिया उलमा काउंसिल ऐं शहर जे सियासी समाजी सुञाण तंज़ीमनि शिरकत कई। इन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे मौलाना सईद जाफ़िर अली शाह, मौलाना सईद मसूद काज़मी ऐं ॿिनि अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त रसूल पाक जी अकेली न्याणी खे वक़्त जे हाकिम दरबार मां ख़ाली मोटाए छॾी, अञा बि ज़ुल्म कंदे सऊदी हुकूमत संदसि मज़ार ते मदम करे छॾियो आहे, जंहिंजी परज़ोर मज़म्मत कजे थी। हुकूमत पाकिस्तान ऐं सऊदी हुकूमत खे ज़ोर भरियो वञे त बीबी पाक जी आख़िरी आरामगाह खे रोज़ो मुबारक ॾियारियो वञे ऐं ज़ाहिरीन खे ज़ियारत करण लाइ सहूलतूं ॾिनियूं वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।